मासात मूं तोखे अहिड़ो छा चयो आहे जो तोखे ज़हर जो धुक बराबरि थो लॻे? ॾिस मासात, तूं मूंखे ॾाढो मजबूर कयो आहे, हिन करे मां तोखे ॿुधाए थी छॾियां। दरअसल मुंहिंजी परेशानी जो सबबु तुंहिंजो इहे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं आहिनि। मूंखे ॿुधाए, बाबा वारनि खे छा ॿुधायां त मां तुंहिंजे इन्हनि चोचलनि मां तंग आहियां? रुखसार हू ज़िले जे दबंग ऑफिसर जी मंगेती आहे ऐं नांग के मफरल समझी किची में ना है पाए बियो। प्लीज यार कुछ समझ। यार तोखे तो खबर है खान बहादुर जो अंजाम तुझे सामने है। वो तू बिजली में हथ छोपी विझी। एसपी जा पंहिंजी जगह ते पावर आहिनि, पर तो जड़े चालाक ऐं शातर माण्हू जे साम्हूं तू अहिड़ो को प्लान कर जीअं चांड्रोकी जो सॼो गुरूर मिट्टी में मिली वञे। मूंखे पंहिंजे पाण ते कावड़ थी अचे त मूं फिरोज खान जहिड़े नीच इंसान खे सरदारी जहिड़ो प्रोटोकॉल ॾींदो आयसि ऐं हुन जी इज़त कंदो आयसि। अरे सरदारियूं ईअं हलाइबियूं आहिनि जीअं फिरोज खान थो हलाए। ही ज़वाल जो दौर आहे अदा। हिक पासे जो सिज लथो पियो आहे। सरदार त राज जा रखवाला हूंदा आहिनि। धणी बख्शे, खान बहादुर त राज जो रहज़न निकितो।